उहे माण्हू जेके निमाज़ क़ाइम कनि था ऐं जेको असां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ख़र्च कंदा आहिनि, उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा, इहे ई हक़ वारा मोमिन आहिनि। लहुम दरजातुन इंद रब्बिहिम, इन्हनि बाननि जे लाइ अल्लाह वटि तमामु वॾा दर्जा आहिनि। व मग़फ़िरतुन, ऐं अल्लाह जे तरफ़ां बेहिसाब बख़्शिश आहे। व रिज़्क़ुन करीम, ऐं इन्हनि बाननि जे लाइ अल्लाह वटि वॾो इज़त वारो रिज़्क़ आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो अल्लाह ताला जो फरमा इहे हक़ वारा मोमिन आहिनि, सचा मोमिन इहे आहिनि। ॿियो उन्हनि जे लाइ अल्लाह वटि वॾा दर्जा आहिनि। टियों अल्लाह ताला उन्हनि जे गुनाहनि जी बख़्शिश फरमाईंदो आहे। चौथों उन्हनि खे अल्लाह ताला बेहिसाब रिज़्क़ अता फरमाईंदो आहे। केर? जेके निमाज़ क़ाइम करण वारा ऐं अल्लाह जे ॾिने मज़ा ख़र्च करण वारा। सुभान अल्लाह। अवल पूछो त हे बाब मां इंशाअल्लाह जुमे ते खुतबे में बयान कंदुसि, जुमे में वरी बयान कंदासीं इंशाअल्लाह, अल्लाह ख़ैर कंदो। क़ुरान मजीद में जेका पहिरियों सीपारो आहे, शुरूआत थिए थी फातिहा, फातिहा शरीफ खां पोइ सूरत बकरा। सूरत बकरा जी पहिरीं आयत हुरूफ मुक़त्ताअत खां बाद में अल्लाह ताला क़ुरान मजीद जी तारीफ़ कई आहे, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। उन खां बाद में मुत्तक़ी परहेज़गारनि जूं जेके अल्लाह ताला निशानियूं बयान कयूं इब्तिदा में पहिरीं सूरत जी 3 नंबर आयत में अल्लाह ताला तो फरमाए अल्लज़ीना युमिनून बिल गैब, जेके गैब ते ईमान रखंदा आहिनि, व युकीमून अस्सलात, ऐं निमाज़ क़ाइम कंदा आहिनि, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, जेके अल्लाह जे ॾिनल माल मज़ा रिज़्क़ मज़ा अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा आहिनि। ये सच्चा मोमिन आहे। असुल ईमान वारो मोमिन बानो उहो आहे जेको अल्लाह जे ॾिने मां ख़र्च कंदो आहे, रब जी राह में ख़ैरात कंदो आहे। ख़र्च करण वारा बाना कॾहिं खुटंदा न आहिनि। पंहिंजे अंदरि ख़र्च जी आदत पैदा कयो, अल्लाह जी राह में पंहिंजे मथां, पंहिंजे अहल औलाद जे मथां, पंहिंजे बचनि जे मथां, ग़रीबनि मिस्कीननि जे लाइ, यतीमनि जे लाइ, बेवारनि जे लाइ ऐं साइलनि जे लाइ अल्लाह जी राह मां हिसो कढो, ख़र्च कयो। जेको ख़र्च करण वारो आहे उनखे अल्लाह ताला इज़त वारी ज़िंदगी अता फरमाए। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मा मिन यौमिन तुस्बिहुल इबाद फीहा इल्ला व मलकान यंज़िलान, जीअं सुबुह थींदी आहे त 2 मलाइका आसमान मां लहंदा आहिनि। रोज़ानो, सियारो उन्हारो, गर्मी हुजे सर्दी हुजे, हर मौसम में रोज़ानो सुबुह जो सवेर 2 मलाइका लहंदा आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो मलाइक चवंदो आहे अल्लाहुम्मा आति मुनफिकन खलफा, हे मुंहिंजा मौला उनखे ख़ैर ऐं बरकत ॾे, भलो रिज़्क़ अता फरमा जेको तुंहिंजे ॾिने मज़ा अल्लाह जी राह में ख़र्च कंदो आहे। मौला उनखे वधा, उनखे अता कर। ऐं वरी ॿियो मलाइक चवंदो अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफा, हे मुंहिंजा मौला उनजो माल बर्बाद कर, हलाक कर जेको तुंहिंजे ॾिने मां ख़र्च नथो करे, तुंहिंजे ॾिने खे रोके थो रखे, लिकाए थो रखे, बचाए थो रखे, उनजे माल खे हलाक ऐं बर्बाद कर। मदीने वारो साईं तो फरमाए मलाइक इहे दुआ घुरनि था। मुंहिंजा दोस्तो ॿुधायो मलाइक दुआ घुरनि क़बूल थींदी कि न कोन थींदी? अयो हिकिड़ो दफ़ो 2 दफ़ा न, रोज़ इहा दुआ घुरंदा आहिनि मलाइक। ऐं साईं फरमाए इन मलकन बाबिन मिन अबवाबिस समाए, कुझु मलाइक आहिनि जेके आसमान जे दरवाज़नि ते बीठल आहिनि। हे त रोज़ानो सुबुह जे टाइम ते हे मलाइक बीठा आहिनि पिया। उन्हनि मां हिकिड़ो मलाइक चवंदो आहे मई युक़रिदिल यौम युज्ज़ गदन व मलकुन बाबिन आखर यक़ूल अल्लाहुम्मा आति मुनफिकन खलफन व आति मुमसिकन तलफा। हिकिड़ो मलाइक चवंदो आहे हे मुंहिंजा मौला, जे माण्हू तुंहिंजी राह में ॾिनो ऐं उन अल्लाह जी राह में अता कयो, अॼु उनखे भली रोज़ी अता फरमा। या मलाइक चवंदा आहिनि मुंहिंजा मौला जेके तुंहिंजी राह में ख़र्च कनि था उन्हनि खे मज़ीद अता फरमा। वरी टियां मलाइक चवंदा आहिनि मौला जेके ख़र्च नथा कनि उन्हनि जो माल बर्बाद कर, उन्हनि खे बरकत न ॾिजांइ, उन्हनि खे इज़त न ॾिजांइ। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे मलाइकनि जी दुआ वठो या पिट वठो, इहो तव्हांजे हथ में आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा तलअत शम्सुन कत्तु इल्ला बअस बिजनबैहा मलकान युनादियान। जीअं सिज उभरंदो आहे न, सुबुह जो सवेर ओभर खां सिज उभरे, सिज जे सॼे खपे 2 मलाइक उन सां गॾु नमूदार थींदा आहिनि, सिज सां गॾु। मलाइक निकिरंदा आहिनि, हिकिड़ो दुआ घुरंदो
नफ़ा ए मुंहिंजा मौला उहो माण्हू जेको तुंहिंजे ॾिने मच ख़र्च थो करे न उनजे पोयरनि खे मौला बरकतूं अता फरमा उनजे माल खे अञा वधा उनजे पुठीअ पोयां तंगी न आणिजे बरकतूं ई बरकतूं अता करीसि वरी ॿियो मलाइक चवंदो आहे मौला वमन अमसक फअकिबहु तलफन मौला जेके तुंहिंजी राह में ख़र्च नथा कनि हथ रोकनि था अमसिक हथ रोकण वारा आहिनि उन्हनि खे पोयां बर्बाद करे छॾ उन्हनि जी आक़िबत बुरी कर उहो माल रोकण वारा आहिनि उनजो माल तबाह ऐं बर्बाद कर मदीने वारे साईं फरमायो त हिन जी दुआ अल्लाह क़बूल फरमाईंदो आहे क़बूलियत वारी दुआ आहे बरकत उनखे मिलंदी आहे जेको अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो हूंदो आहे साईं फरमायो त अल्लाह ताला तो फरमाए उनफिक अलैक ओ आदम जा पुट ख़र्च कर त तुंहिंजे मथां मां अल्लाह ख़र्च कयां असां रड़ियूं गाऊं था कयूं साईं ग़रीब थी वियासीं तंगी अची वई तंगदस्ती अची वई दुआ घुरो महांगाई थी वई आहे परेशानी अहिड़ा हुकुमरान शाहबाज़ शरीफ़ जहिड़ा असांजे मथां जो मुसलत थींदा त महांगाई त थींदी न साईं फरमायो इहे 2-3 साल अञा रहिया त चमड़ी असांजी रोड़े पटे खणी वेंदा उबती रोड़ींदा अहिड़ा ज़ालिम हुकुमरान जे पिया आहिनि अल्लाह बर्बाद करे हिननि खे जेके मुस्लमाननि जा ख़ैर ख़्वाह न आहिनि अल्लाह उन्हनि खे हिदायत नथा वठनि त बर्बाद थियनि मदीने वारो साईं तो फरमाए न महांगाइनि खे ॾिसी तव्हां दिलगीर न थियो उन्हनि जो फ़ैसिलो अल्लाह कंदो तव्हां दिलगीर न थियो अल्लाह जी राह में ख़र्च कयो उनफिक अलैक रब तो फरमाए तव्हां ख़र्च कयो मां अल्लाह वरी तव्हां ते ख़र्च फरमाए मदीने वारो साईं तो फरमाए यदुल्लाह मलइन अल्लाह जा हथ भरियल आहिनि गवारी मस्जिद वारो रब जो हबीब फरमा अल्लाह जा हथ भरियल ला यजीदुहा नफकतुन सहाउल लैल वन नहार अल्लाह सॼो ॾींहुं सॼी राति उन मज़ा ॾींदो रहंदो आहे ख़र्च कंदो रहंदो आहे पर कॾहिं अल्लाह जे हथनि में खोट कोन ईंदी आहे अरअयतुम मा अनफक मुंज़ु ख़लक़ समावाति वल अर्द फइन्नहु लम यग़िद मा बियदिही तव्हां ॾिसो मदीने वारो साईं तो फरमाए ॾिसो जॾाकुर ज़मीन आसमान अल्लाह ठाही आहे तॾाकुर पंहिंजे हथनि में पंहिंजे खज़ाननि में जेको अथसि उहो ख़र्च कंदो थो रहे ज़मीनुनि आसमाननि ठहण खां वठी हे ॾींहं थिया आहिनि अल्लाह जे खज़ाने में का खोट आई कोन्हे का सुभान अल्लाह वो कान अर्शु वल मा रब जो अर्श पाणी जे मथां आहे व यजहिल मीज़ान अल्लाह जे हथ में हिकिड़ी तराज़ू आहे मीज़ान आहे यख़्फ़िदु व यरफ़अ हुनखे हेठि कंदो आहे मथे कंदो आहे यानी मानो जेको ख़र्च करे अल्लाह ताला जी तराज़ू हुनजे लाइ लड़की पवंदी आहे खण जेको खपई तोखे मां अल्लाह अता थो कयां जेको कंजूसी करे रब जी राह में ख़र्च न करे उनजे लाइ अल्लाह ताला पंहिंजे मीज़ान जे पलड़े खे वराए छॾींदो आहे पलटे छॾींदो बरकत न हासिल कंदो बरकत उनखे मिलंदी जेको रब जी राह में ख़र्च करण वारो आहे हज़रत सैयदना कैस बिन सलाह अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने वारे साईं जो सहाबी आहे फरमाए थो त मुंहिंजा भाइर हबीबन करीम जी ख़िदमत में आया ऐं शिकायत कनि मुंहिंजी अचे अर्ज़ कनि या रसूल अल्लाह इन्नहु युबज़्ज़िरु मालहु व यंबसितु फीहि या रसूल अल्लाह हिन असांजे भाउ कैस खे सम्झायो हथ जो सफ़ा छूट आहे ॾाढो ख़र्च थो करे जेको मिले थो या त पाण थो खाए या ख़ैरात थो करे छॾे हिनखे कुझु सम्झायो बचत करे जीअं असां वटि वॾा पुराणा माण्हू चवंदा आहिनि बाबा प्लाट वठि साईं मुंहिंजा जाइदाद ठाह माल मिल्कियत ठाह पुटनि खे कमु ईंदई चवंदा आहियूं न साईं फरमायो तो भाइर पिया चवनि हज़रत कैस जा नबी साईं या रसूलल्लाह हिनखे सम्झायो थोरो पंहिंजे हथु हल्को रखे त मदीने वारे साईं छा कयो जो हज़रत सैयदना कैस जे सीने ते हथु रखे साईं फरमायो त एतिरो ख़र्च छो थो करी हा चई या रसूलल्लाह अन आखिरु नसीबी मिन तमरति फउनफिकुहु फी सबीलिल्लाह व अला मा साहिबनी या रसूलल्लाह जॾहिं फ़सुल रहंदो आहे न असां भाइवार आहियूं पोइ भाइर पंहिंजो हिसो खणंदा आहिनि मां पंहिंजो हिसो खणंदो आहियां जेको मूंखे मिलंदो आहे न उहो अधु मां अल्लाह जी राह में ख़र्च कंदो आहियां अधु वरी पंहिंजी जान जे मथां पंहिंजे साथियुनि घर वारनि बचनि जे मथां ख़र्च करे छॾींदो आहियां साईं जन हीअं मुंहिंजे सीने ते हथु रखियो हज़रत कैस तो फरमाए नबी फरमाए अनफिक युनफिकिल्लाहु अलैक अनफिक युनफिकिल्लाहु अलैक अनफिक युनफिकिल्लाहु अलैक टे दफ़ा साईं फरमाए ख़र्च कर कैस ख़र्च कर त अल्लाह तुंहिंजे मथां ख़र्च फरमाईंदो ख़र्च कर अल्लाह तुंहिंजे मथां ख़र्च फरमाईंदो ओ
साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाँ हजरत केस तो फरमाए, फलम्मा कान बाद ज़ालिक खरजतु फी सबीलिल्लाह व मई राहिलतन, पोइ मां जॾहिं अल्लाह जी राह में तबलीग जे लाइ या जिहाद ते निकिरंदो हुयुसि त मूंखे कंहिंजी मोहताजी न हूंदी, मूं वटि पंहिंजी सवारी हूंदी हुई, पंहिंजो ख़र्च हूंदो। वना अक्सरु अहलि बैती अल-यौम व ऐसरुहु, मां सॼे ख़ानदान में सभ खां अमीर मां हुयुसि ऐं सभिनी खां वधीक ख़ुशहाल मूंखे अल्लाह बणाए छॾियो। ओ जो नबी सुने फरमायो ख़र्च कर, असां चवंदा त ख़र्च करण सां माल खुटी वेंदो, खुटणी शइ न आहे। अल्लाह त ॾिसे पियो न, असुल ख़र्च जेको माण्हू कंदो आहे न पंहिंजे खीसे मां न कंदो आहे, इहो ख़र्च माण्हू अल्लाह जे खज़ाने मां कंदो आहे। असां गरीब मिसकीन आहियूं, कीअं ख़र्च कयूं, सूरनि सां पूरा हुजे, जेको रब ॾिनो हुजे उनखे ख़र्च कर, ॾिस अल्लाह कीअं थो करम नवाज़ी फरमाए। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, पोइ ॿ माण्हुनि खे अल्लाह उथारींदो, नशर अल्लाह अब्दैन मिन इबादिही, अल्लाह ताला ॿिनि बाननि खे उथारींदो। हिकिड़े खां अल्लाह ताला पुछा कंदो त माना ओ फिलाना पुट के या अल्लाह मौला तुंहिंजो बानो हाज़िर आहे, हुकुम फरमा, छा अमर आहे। अल्लाह फरमाईंदो अलम अक्सिर लक मिनल माल वल वलद, मूं अल्लाह तोखे बच्चा माल दौलत सवायो कोन ॾिनो हुयो, बच्चा ॾिना हुया दौलत जी, हाउ मौला तो ॾिनो मूंखे, बच्चा बि ॾिनई, औलाद बि ॾिनई, माल बि ॾिनई। अल्लाह ताला फरमाईंदो कैफ़ सनअत फीमा आतईतुक, जेको मूं अल्लाह तोखे ॾिनो हुनजो छा कयई, जेको मूं रब तोखे अता कयो हुनखे किॾे कई। चए थो या अल्लाह तरक्तु लिवलदी मखाफ़तल ईलत, मौला उहो माल जेको हो न मूं पंहिंजे बच्चनि जे लाइ बचाए रखियो, ख़र्च कयमि त जीअं प्लाट वठां, घर ठाहियां, जायदाद ठाहियां, मथां मुंहिंजा ॿार, मुंहिंजो औलाद मुंहिंजे पोयां मुहताज न रहिजी वञे, उन्हनि जे लाइ माल मिल्कियत ठाहियमि, उन्हनि जे लाइ जमो करे वियुसि। अल्लाह ताला फरमायोसि त हा बराबरि तो ईअं कयो, जेकॾहिं तोखे ख़बर पवे न मूं अल्लाह कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे त तूं घटि खिली हा, घणो रोई हा, तोखे ख़ौफ़ हुयो त तुंहिंजा बच्चा मोहताज थी वेंदा, पोइ मूं अल्लाह उन्हनि खे मोहताज करे छॾियो, तोखां पोइ मोहताज थी विया, मोहताज उन्हनि जे गिची में विझी छॾियमि, उहे मोहताज थी विया। ऐं तूं न तो माल पाण ख़र्च कयो, न तोखे फ़ाइदो रसियो, न तुंहिंजे औलाद खे हुनजो फ़ाइदो रसियो। घणा माण्हू तव्हांजे अखियुनि जे अहिड़ा गुज़रिया हूंदा जेके न पाण ख़र्च कनि, न बच्चनि जे मथां ख़र्च कनि, ठाहींदा ईंदा, जमा कंदा ईंदा त जायदाद ठाहियूं, पुटनि खे विरासत में मिलंदी। ऐं पुट बि अहिड़ा अल्लाह हिन ज़माने जे बच्चनि खे हिदायत ॾे, बसि बाबो मरे पोइ साईं मुंहिंजा जायदाद माल मिल्कियत माले मुफ़्त दिले बेरहम, ईअं ख़र्च कंदा ख़बर ई कोन पवंदी। मदीने वारे साईं फरमाए अल्लाह वरी ॿिए माण्हू खे उथारींदो, ओ फिलाना पुट फिलाणे जा, चवंदो लब्बैक व सअदैक या रब्बी, मौला तुंहिंजो बानो हाज़िर आहे, हुकुम फरमा, छा थो चवीं। अल्लाह फरमाईंदुसि मूं तोखे माल ऐं औलाद न ॾिनो हुयो, हा मौला तो मूंखे बच्चा ॾिना, मूंखे पुट ॾिना, मूंखे औलाद ॾिनो, मूंखे कसीर माल अता फरमाई। रब फरमाए पोइ हुनजो छा कई, उन माल जो छा कई। अर्ज़ कंदो मौला अनफ़क़्तु फ़ी ताअतिक वसिक़्तु लिवलदी मिन बादी हुस्न तौलिक, मौला उहो माल जेको तो मूंखे ॾिनो न उहो पंहिंजे तुंहिंजे राह में ख़र्च कयमि, पाण ते ख़र्च कयमि, पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कयमि, तुंहिंजी राह में लुटायमि, ऐं पंहिंजे औलाद खे तो अल्लाह जे आसरे छॾे ॾिनो। मूं भरोसो कयो त जेको अल्लाह मूंखे रिज़्क़ ॾे थो, हेॾो माल ॾिनो ते मुंहिंजे बच्चनि खे बुखियो छॾींदो छा, मूं पंहिंजे बच्चनि जे लाइ तुंहिंजो आसरो छॾियो। अल्लाह फरमायसि ओ बाना तोखे जेको अमल कयो अथई न त इन जे मथां जे तोखे ख़बर पवे त घणो ख़ुशि थी, घटि रोई, तो पंहिंजा बच्चा मुंहिंजे आसरे छॾिया, वसब्तु बिही कद अंज़लतु बिहिम, तो जीअं मुंहिंजे भरोसे ते बच्चा छॾिया, मूं अल्लाह उन्हनि खे अॾे छॾियो। जीअं तो ते बरकत नाज़िल कयमि, तुंहिंजे बच्चनि ते मूं अल्लाह ईअं बरकत नाज़िल फरमाई। ॻाल्हि सम्झ में आई रे कोन आई। माण्हू औलाद जे लाइ रोअंदो आहे त उन्हनि जे लाइ छा ठाहियां, छा कयां, कीअं कयां, हे कमु थिए हू कमु थिए, न बल्कि अल्लाह ते भरोसो रखे रब जी राह में ख़र्च कयो, पाण बि ख़र्च कयो, खाओ, पंहिंजे ख़र्च मां पंहिंजे बच्चनि खे बि नवाज़ो, ॾिसो त अल्लाह कीअं थो करम नवाज़ी फरमाए। या दोस्तो अल्लाह ते भरोसे वारा थियो ऐं पंहिंजे अंदरि ख़र्च जी आदत पैदा कयो। ऐं रमज़ान मुबारक जो जेको आख़िरी अशरो ईंदो हुयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी राह में ईअं ख़र्च कंदा हुया जीअं तेज़ तूफ़ान हर शइ उॾाए खणी वेंदो हुयो न, साईं करीम जे हथ में जा शइ ईंदी उहा अल्लाह जी राह में लुटाए छॾींदा। असांजे नबी जा उम्मती आहियूं, उन नबी जो तरीक़ो इहो आहे, सम्झो त। ऐं मदीने वारे साईं जे घर में गुरबत बि हूंदी हुई, हिकिड़ी ॼड़ी खजूर जी हूंदी न, उहा अल्लाह जी राह में ख़ैरात करे छॾींदा रमज़ान में।
अल्लाह ताला शाह असा के एड़ो ज़ुहद अता फरमा भला एड़ो ना है घट में घट पांजे बच्चन ते खर्च कयो पांजे औलाद ते खर्च कयो अल्लाह ताला शाह असा सबनी के अमल की तौफीक अता फरमा अल्लाह आमीन अल्लाह आमीन